अवांखे ॿुधाईंदासीं कंदकोट में अटो मुहांगो थियण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बुख हड़ताल कई वई आहे। अटो मुहांगो थियण सां ग़रीब माण्हू आपघात करण ते मजबूर थी विया आहिनि। फौरी तौर अटो सस्तो कयो वञे, अख़बारनि मुतालबो कयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया कंदकोट मां अटो मुहांगो थियण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतजाज कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर लियाकत खुसो। जी लियाकत, अपडेट कजो। कंदकोट में प्रेस क्लब वारो पीपी शहीद भुट्टो पारां अटो महांगो करण वारे अमल खिलाफ़ शाहनवाज़ मीरानी, गुलबहार जाफरी, मुनीर अहमद खोसो, दीदार शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि प्ले कार्ड खणी करे एहतजाज कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि ऐं कारकुन जो चवणो हो त माण्हुनि खां जेका आहे सो ॿ वैला जेका मानी लाइ उहो बि गिराह खसियो वियो आहे ऐं अटो हिन वक़्तु महांगो थो मिले, ब्लैक ते विकिरो थिए पियो, जंहिंजे करे ग़रीब माण्हू अॻे ॿोध बरसाति जेका मुतासिर आहिनि, अॻिमें उहे माण्हू जेके सो तबाह थी विया आहिनि। वरी अटो महांगो करे माण्हुनि खे ख़ुदकुशी करण ते मजबूर कयो पियो वञे। हुननि चयो त अटे जो जेको आहे अघ ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं मुक़ररु जेको अघु आहे 65 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां माण्हुनि खे अटो फ़राहम थियणो घुरिजे। अॻु में 40 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां माण्हू ख़रीद कंदा। हाणे अञा बि जेका आहे महांगो कयो आहे अटे खे। हुननि घुर चयो त अटो जेको सस्तो न थियो सिलसिलो जारी रहंदो। जी सभा। लियाकत खुसो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।